थियो तो बस खत्म थियो न मनो अस्सलाम वालेकुम या अली मदद माया नार फ़कीर हिन वक़्तु कराची खां आयो आहियां। ही मदारा सैयद सखी शाह बिलावल नूरानी जी अॼु असीं दीदार लाइ आया आहियूं। सो दिलि चयो तव्हां दोस्तनि खे बि दीदार कराइजे, सो मोकिलाईंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम या अली मदद मार फ़कीर दरगाह हज़रत शाह बिलावल नूरानी आचर 23/4/2023। अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़।